नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रक वर्क्स लेबर यूनियन जी सॾ ते सैपको सब डिवीजन कंडियारो जे मुलाज़मन पारां मुतालबनि जी मञता लाइ ऑफिस जा ताला बंद करे बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी ऑफिस जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। इन मौके ते मोहम्मद अयूब अनियण इसहाक मंगरियो ज़ाहिद अनियण ऐं ॿियनि चयो त ॾींहों सैपको मुलाज़मन सां नाइंसाफ़ियूं वधी रहियूं आहिनि। हिननि वधीक चयो त सैपको मुलाज़मन के जाइज़ हक़नि खां महरूम कयो पियो वञे। मुलाज़मन के 55 सालनि ते रिटायर करण जो फैसलो कयो वियो आहे। अहिड़े फैसले खे कंहिं बि सूरत क़बूल न कयो वेंदो। हिननि वधीक चयो त सैपको मुलाज़मन जूं जिबरी बरतरफ़ियूं कयूं पियूं वञनि। मुलाज़मन खे सालियानी इंक्रीमेंट न ॾिनी पई वञे। सन कोटा ऐं फोती कोटा ते अमल न कयो पियो वञे। वापडा खे खांगायो पियो वञे। वापडा जे निजी कारी खे क़बूल न कयो वेंदो। हिननि मुतालबो कयो त वापडा मुलाज़मन जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे सैपको मुलाज़मन मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।